यादगिरियों संभाल कमी दई। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया जी मेज़बान रूबी अली प्रोग्राम यादगिरियों से उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदो, मज़े में हूंदो, जिथे बुझो ख़ुश हुजो, आबाद हुजो। हर वीक कंहिं न कंहिं सेलिब्रिटी जे घर वेंदा आहियूं, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अॼु असां मौजूदु आहियूं लाड़काना सिटी में, जेको मशहूरु आहे। हिते बेहद आर्टिस्ट हूंदा आहिनि, बल्कि आर्ट सां शायदि कुझु वेझो रिश्तो आहे लाड़काने जो। सो हिकु तमामु बहितरीनु राइटर, तमामु बहितरीनु डायरेक्टर ऐं कहिड़े तरीक़े सां आर्टिस्टनि खां कमु वठिबो आहे हू चङी रीति ॼाणनि था। अॼु असां वञी रहिया आहियूं अयूब गाद साहब जे घर, हलूं था उन्हनि जे घर ऐं कंदासीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। फाइनली व्यूअर्स, असां पहुची चुका आहियूं अयूब गाद साहब जे दरवाज़े ते, उन्हनि जी घिटी में। हलूं था उन्हनि जे घर ऐं खोड़ सारियूं कहाणियूं, खोड़ सारा किस्सा, खोड़ सारियूं यादगिरियूं उन्हनि सां ओरींदासीं। सो हलूं था उन्हनि जे घर। सभ खां पहिरीं त मां कैमरामैन खे चवंदमि ही बोर्ड ॾेखारियो, डायरेक्टर KTN ड्रामा सेक्शन लाड़काना। सो असांजो इलाही सीनियर डायरेक्टर, इलाही सीनियर जेके आहिनि थिएटर खां वठी उन्हनि खोड़ सारे माण्हुनि खे चांस ॾिनो आहे। सो अॼु मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे त मां उन्हनि सां मिलां पई। सो हलूं था अंदरि। अस्सलाम वालेकुम। बिल्कुल ठीक ठाक। अचो बाबा, अचो। थैंक यू सर, थैंक यू। माशाल्लाह, रूम त इलाही ख़ूबसूरत अथई। बस नंढड़ी दुनिया आहे मुंहिंजी पंहिंजी। ॾाढी सुहिणी दुनिया आहे। ही सभु शयूं सभु तव्हां पाण पंहिंजे ड्रामनि जूं जेके आहिनि सभु शयूं ठाहियूं? हा, कुझु ड्रामनि जा आहिनि, कुझु अवॉर्ड्स आहिनि, कुझु किताब आहिनि, कुझु स्क्रिप्ट्स आहिनि, इहे सभु शयूं मिक्स आहिनि हिकिड़ियूं। ऐं लतीफ़ साईं जो रिसालो ऐं हुनजा जेके बि रिसाला आहिनि तक़रीबन उहे मूं वटि आहिनि। न, ही सभु रिसाला एॾा मां कैमरामैन्स खे चवंदसि पोइ बाद में ही शॉट बि वठनि, ही शॉट सभु ॾेखारींदा त एतिरी ख़ूबसूरत दुनिया तव्हां पंहिंजी ठाही आहे। इलाही आर्ट सां मोहबत आहे सर? शुरू खां मां मुंहिंजो मामा जेको हूंदो उहो पेंटिंग कंदो हो, पोइ मूंखे बि ॾाढो शौक़ु थियो त मां बि पेंटिंग कयां। पोइ मां बि मूंखे उत्साह ॾियारियो त पेंटिंग कर। पोइ शुरूआति में पेंटिंग कई काफ़ी सालनि ताईं। अच्छा। तव्हांखे ख़बर आहे पेंटिंग करण वक़्तु माण्हू जा कन बिल्कुलु फ्री हूंदा आहिनि न। पोइ मां हुन वक़्तु टेप रिकॉर्ड में मोहम्मद यूसुफ उस्ताद मंज़ूर ख़ान खे लॻाए ऐं ॿुधंदो हुउसि। अच्छा। इहा मुंहिंजा ॿई फेवरेट हुया फ़नकार, मोहम्मद यूसुफ ऐं उस्ताद मंज़ूर ख़ान। पोइ मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद जुमन बि हुन सां गॾु ॿुधंदो हुउमि। उहे घणे क़दुरु छा साईं कलाम ॻाईंदा, ख़ासि करे मोहम्मद जुमन बेटा साईं तमामु घणो कलाम ॻायो आहे ऐं वॾी कंपोज़िशन तमामु उन आलिशान थियल आहिनि। पोइ मूं उन्हनि खे ॿुधंदो हुउमि त उहो असरु मूं ते घणो छॾींदियूं शयूं। ऐं लतीफ़ साईं जा बेत यादि करण में उन्हनि फ़नकारनि जे कलामनि जो वॾो असरु आहे मूं ते। ऐं मूंखे जेके जल्दी यादि थी वेंदा, छो त बार बार हलंदा, बार बार ॿुधंदो हुउमि पियो। मां त पेंटिंग कंदो हुउमि, फ्री थी रिलैक्स थी कमु कंदो हुउमि त हू कलाम त हलंदा पिया। पोइ इहे शयूं मां अञा ताईं ऑडियो जे हवाले सां संभालींदो अचां थो। हर शइ तव्हां वटि ओल्ड, हर शइ संभालियल आहे। सो बेसिकली किथां जा आहियो, पैदाइश कहिड़े सिटी जी आहे, किथां? हिते लाड़काना शहर। हा, लाड़काना शहर जो आहे, हिते ई मां ॼाओ आहियां। बल्कि हीउ घर पहिरीं पुराणो हुयो, पोइ वरी बाबा साईं ठारायो, हिन घर में ई ॼाओसि मां। ॿिया बि कोई तव्हांजो कोई फैमिली मेंबर्स में कोई आर्टिस्ट, कोई डायरेक्टर? मामो सिर्फ़ु मुंहिंजो आर्टिस्ट हुयो। हा। ऐं बाक़ी मूंखे शौक़ु हूंदो हुयो शुरू खां वठी ड्रामनि सां ॾिसण जो। PTV जो जॾहिं दौरु हुयो, हिकिड़ो ड्रामो हलंदो हो त ॾाढो क्रेज़ हूंदो हो त मां बि ड्रामो लिखां कयां। नंढो हुउसि मां हुन वक़्तु में। अच्छा, तव्हांखे मथे ॻाल्हि ॿुधायां, मां प्राइमरी पहिरें में दाख़िला मुंहिंजी थी त उन वक़्तु मैडम आबदा उन क्लास उते स्कूल साॻे ॿिए 5 दर्जो पढ़ंदी मुंहिंजी भेण सां गॾु। अच्छा। मुंहिंजी भेण 5 पढ़ंदी, आबदा पहिरीं क्लास फेल हुई। मुंहिंजी 2 भेनरूं ॿई आबदा सां गॾु पढ़ंदियूं ऐं मां पहिरें दर्जे में दाख़िला वरिती उन दौर में। पोइ शौक़ु ई वधियो मुंहिंजो। हाई स्कूल में पहुतुसि। हाई स्कूल में अज़ीम चांडियो ड्राइंग टीचर हूंदो, जंहिं सिंधला जी सॼी ठाही। और साईं जी इंस्पिरेशन ऐं मोहबत कमु उत्साह ॾियारायो। पोइ पेंटिंग सां घणो वास्तो रहियो मुंहिंजो। अच्छा। फिल्मूं पाकिस्तानी सिनेमा आम हूंदियूं, हलंदियूं, ॾिसंदा हुआसीं। शौक़ु थींदो हो फिल्म लिखां, ड्रामा लिखां। इहो हिकिड़ो शौक़ु पाण में, इहो हिकिड़ो शौक़ु हूंदो हिकिड़ो।
छो आर्टिस्ट पेंटिंग जेको करे थो न हुनखे ॾिसण सां लॻाव थिए थो। इन इलाही थिए थो। हा फिल्मुनि सां हिन सां शयुनि सां फिल्मूं ॾिसूं नेचर खां वेझो हूंदा आहिनि, हर शइ पसंदि ईंदी आहे। कुदरती शयुनि खे त वधीक ॾाढो लाइक कंदो आहियां, वधीक पसंदि कंदो आहियां। उन में सूंहं हिकिड़ी कुदरती। हा ऐं ॿियो रब साईं जी तख़लीक़ बेमिसाल आहे, हर तख़लीक़ उन बेमिसाल आहे। पोइ इहा हिकिड़ी फिल्म लिखियमि पहिरीं हिकिड़ी सिंधी टाइप नंढी। अच्छा। हा पोइ उन रेडियो प्रोग्राम ठाहे पंहिंजो ई एडिटिंग करे गाना वाना PTV जा रेडियो जा मिलाए सिलाए अयाज़ गाद खां कंपेयरिंग कराईंदो हुउमि मां। इहो मुंड में शौक़ु हूंदो हुओ मूंखे थोरो। उनखां पोइ टेली फिल्म पहिरीं जेका असां उहा ठाही बेवस नाले सां, एडिटिंग न पई थिए VHS ते। अची पता थिए त VHS सां फिल्म त ठाही आहे। फिल्म जो बि तजुर्बो न हो ठाहिण जो, फिल्म कीअं ठहंदी आहे, बहरहाल स्क्रिप्ट लिखी फिल्म ठाही हुअमि मां। उनखां पोइ चवां फिल्म एडिटिंग कोन थींदी, ॿी था ठाहियूं, हीअ छॾियो ॿी था ठाहियूं। अच्छा। यार एडिटिंग करणी आहे, जीअं बि थिए करणी आहे। एक्चुअली सिखणो हो न, कीअं बि थिए। उहो असां एडिटिंग कयूं पिया त हुन में 3 सेकंड फ्रेम वीडियो जो वेड़िजी वेंदो आहे। उहो न पियो डायलॉग प्रॉपर न पियो मिले। हा माना मिले न पियो, टाइमिंग न पई मैच थिए कि हिकु डायलॉग खां पोइ ॿियो डायलॉग उन में चढ़ी पियो वञे, ॾाढो मसलो पियो थिए। असां हाणे यानी बीठा थिए अधु फिल्म खां पोइ ॻाल्हि खे सम्झ में आई असांखे, अधु फिल्म एडिटिंग थी वई त हाओ बेली हिन खे असांखे टाइम छॾे ऐं पोइ खणणो आहे। इहे शयूं सिखियूंसीं आहिस्ते आहिस्ते हुतां। पोइ उनखां पोइ मंज़ूर सखराणी जी CD ठहिराई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूं तव्हांजे जेके ड्रामाज़ में ॾिठी आहे या तव्हांजा जेके बि सीरीज़ ठहियल आहिनि, कॾहिं हुन में तव्हां हथियार वेड़ जोड़ इहो मूं न ॾिठी आहे। इन शइ खां इलाही परे हूंदा आहिनि। मूंखे बिल्कुलु इहे शयूं न वणंदियूं आहिनि, छो त जेको मैसेज तव्हां प्यार सां ॾेई सघो था न, कावर सां न। हिकिड़ो ॿार खे तव्हां चओ अड़े ॾिया, पर चओ बाबा हेॾे त अचु, फ़र्क़ु आहे। लफ़्ज़ उहो ई आहे, सॾु तव्हां उहो ई कयो ॿार खे, सॾु उहो ई कयो बाबा हेॾे त अचु, बाबला पुट हे वटि त हे 5 रुपया थी, हे त वठी अचु, अड़े ॾिया ॾे हे त वठी अचु। छा आहे तव्हां वटि प्यार जी ॿोली नथी अचे, तव्हां प्यार सां बि सम्झाए सघो था न हर शइ। सही ॻाल्हि आहे। मूं हिकिड़ो ड्रामो कयो कैटरीन लाइ, उहो डायरेक्टर हुयो हुनजो शायदि काज़ी लतीफ़, जेको अॼुकल्ह उर्दू मीडिया में कमु अञा ड्रामो कयो, महेश हुन में हीरो ने। अब्बास गोलो ॾाढो था सीन अचे, रस्ते में झाड़े था मिली वञनि। जीअं सीन हलियो त हिकु दोस्त फ़ोन कई, अड़े तुंहिंजे ड्रामे में हूंदा ई न आहिनि, हे छा कयो अथई? भई सीन ॾिस पोइ मूंसां ॻाल्हाइजांइ, सीन ॾिस पोइ मूंसां ॻाल्हाए। ऐं हुयो बि नंढड़ो सीन, रस्ते में वञनि त राति जे टाइम में मां हुन में हिकु मक़सदु हुन ड्रामो ॾिसी मूंखे चयो साईं तव्हां सही आहियो, छो त मां हुनखे ॾेखारियो त केरु आयो फलाण जीअं ॻाल्हाईंदा आहिनि पंहिंजो अढंगो, त उन में उहो जेको उनजो वॾो आहे उहो पुछे थो छा आहे, चए साईं हिन सां गॾु ॿार सां आणनि, चए त बाबा न्याणी सां आणंदसि, वञो 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 मैसेज ॾियणु पहुचाए, मां मैसेज ॾियणु पहुचाए उन्हनि खे बि त तव्हां जेकॾहिं कयो था त तूं एतिराम कयो, एतिराम लाज़िम। औरत साण आहे, बचड़ा साण आहिनि, न्याणियूं करे साण आहिनि, त उनखे तव्हां ॿार त छॾे ॾिता, जान वॾो आहे। असर छा मीडिया में, ख़ासि करे सिंधी मीडिया में आर्ट जी क़दुरु आहे, आर्ट जी या जेके आर्ट माइंड रखंदड़ माण्हू, जेके सेंसिटिव माण्हू आहिनि, ॾिसण वारा आहिनि, उहे क़दुरु कनि था, उहे कनि था। पोइ हाणे चैनल जा मालिक आहिनि, उहे त चवंदा अहिड़ी शइ हुजे जेका खपे, जंहिंमें इश्तिहार मिलनि, उहे त ईअं चाहींदा उहा शइ हुजे खपे, पर ईअं न हूंदो आहे। तव्हां सबक़ु सुठो ॾियो, तव्हां TV घर में मुफ़्त में ॾिए, सिनेमा जी फिल्म में माण्हू टिकेट वठी वेंदो आहे, सिनेमा जी फिल्म ॾिसण लाइ टिकेट वठी वेंदो आहे, पोइ इन जे लाइ फिल्म जो प्रोड्यूसर उन चाहींदो आहे त भई ॿार धाड़ बि हुजे, गाना बि हुजनि, डांस बि हुजनि, कॉमेडी बि हुजे, सभु हुनखे मिलाईंदो आहे, छो त माण्हू टिकेट वठी थो वञे। TV घर में मुफ़्त में ॾिए, उनखे तव्हां अहिड़ो सबक़ु ॾियो। साईं शफ़ीमन शाह चवंदो हो, मां जो ड्रामो रिकॉर्ड कयो मां साईं शफ़ीमन शाह जो केटी त मूंखे चए पियो बाबा पराए घर था वञो बिना सॾ जे, TV बिना सॾे था हले, बिना सॾ जे फज़ीलत सां वञो, फज़ीलत सां वञो, इहे साईं शफ़ीमन शाह लफ़्ज़ आहिनि। त असां उन्हनि खे पॉज़िटिव वे में बि हाणे सम्झाए सघूं था। उहे ड्रामो तव्हां मूंखे ॾियो, उहे ड्रामो तव्हां वरी ॿिए जीअं अमर जल्दी साहिब मूं ड्रामाटाइज़ कयो ड्रामो, त मां चयो साईं मां तव्हां ड्रामाटाइज़ कयो आहे, उन परमिशन वरिती मां, हर शख़्स कहाणी में कयो मूं, उन में कयो, मां चयो साईं हीउ ड्रामो मूं तव्हांजो ड्रामाटाइज़ कयो, हाणे तव्हां हिनखे पढ़ो, ॾिसो, हिनखे ठाहियो, जेकॾहिं आहे ग़लती त। हुन चयो त हीअ मुंहिंजी 20-25 साल अॻु में कहाणी लिखियलु आहे,
हाँ इनके पढ़ा तो कहानी मुझे नहीं थी जुड़े वरी बी थी भजन राह शुरू थी अचे उन करे जो तो कयो आहे 4-5 पेज पढ़िया अथमि माशाल्लाह मौला मदद वो लॻा मौला मदद बाबा मौला मदद शुरू रिकॉर्डिंग कर ऐं मूं ड्रामो केटीन ते कयो 50 एपिसोड हुयो केटीन जो अमर जली साहब ड्रामो रियाज़ सुमरो ने मेन रोल कयो साइको हूंदो आहे थोरो हल्को साइको ज़हीन अमर जली कयो त साइको न आहे ज़हीन आहे उन ड्रेस हेड़ी हुजे उन माउ जी ड्रेस हेड़ी हुजे इहो सभु लिखी मोकिलियो पने जे मुक़दार तो बहरहाल उहो ड्रामो जॾहिं थियो त साईं मूंसां ॻाल्हायो बल्कि उन साईं घरवारी बि ॻाल्हायो त ॾाढो भलो ड्रामो कयो अथसीं तमामु घणो असांखे वणियो आहे यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई। सर ही नाटक टैली कीअं ठाहिजे इहो इलाही सिखण जे लाइ आहे मुंहिंजे ख़्याल में ही जेके असांजा डायरेक्टर हज़रात आहिनि ऐं जेके असांजा आर्टिस्ट बि आहिनि उन्हनि खे इहो बुक ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं मां त सर खां ज़बरदस्ती वठी वेंदसि अॼु ऐं मां ज़रूरु पढ़ंदसि। हीअ आहे मुंहिंजे रूह अंदरि वेठाई हीअ ड्रामा हिन में ड्रामा आहिनि लतीफ़ साईं जेवाल साईं लिखियल आहिनि। सर भिटाई साईं सां इश्क कीअं थी वियो छा थियो थोरो ॿुधायो थोरो। इहो सम्झो त हिकिड़ी ख़ैरात मिलंदी आहे न की मां जेका ख़ैरात आहियां ख़ुदि उतां ई मिलियल आहियां अच्छा त उन करे उहो शिक थींदी आहे नंढपण खां ई साईं मां ॿुधायो नंढे लाइ जॾहिं पेंटिंग कंदो हुउमि त बि उस्ताद मंज़ूर ख़ान मोहम्मद यूसुफ ॻाईंदा साईं बेत त उहे रूह बि लहंदा वेंदा उन वक़्त खां ई उहे यादि पइजी वेंदा ऐं उनजी मानाऊं थींदियूं कॾहिं कॾहिं माना लफ़्ज़ जी न ईंदी आहे त उहा वरी पंहिंजी लिखी हिकिड़ी अंदरूं मस्तु लफ़्ज़ जी माना हीअं शुक प्रसन माना कमाल ही कंहिं ॿुधाई कोई शइ हिकु दफ़े हिकिड़े टीवी गुड मॉर्निंग प्रोग्राम में PhD डॉक्टर भिटाई साईं हिकिड़ो बेत पढ़ियो मां ॿुधमि उहो प्रोग्राम ख़तमु थियो त मां साईं खे फ़ोन कयो भई साईं तव्हां डॉक्टर साहिबु आहियो मां डॉक्टर न आहियां PhD न आहियां पर हीअ जेको बेत पढ़ियो अथव हिन में लफ़्ज़ जी माना त खड़ी आहे हीअ इहो सुर सुरी राग जो बेत आहे इन सां गॾु हिकिड़ो ॿियो बेत आहे उन में इन लफ़्ज़ जी माना हीअ आहे मूंखे चए साईं फ़क़ीर साईं वॾी महिरबानी तव्हांजी मां ग़लति आहियां ॾिसो लफ़्ज़ साॻियो ई आहे उन जी माना साॻी निकिरंदी न किताब त किताब आहे किताब नंढी साइज़ हुजे वॾी साइज़ हुजे हाणे सुखाण लफ़्ज़ हुयो हुन में सुखाण हुन में लफ़्ज़ हुयो त बंदर जा भई त सुखाणा मसूमो कपर थो कुल करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखो जेको ॿेड़ी हलाईंदो आहे हाणे मुंड में जेको चए थो त कपर थो कुल इहो बंदर जा भई बंदर जेको किनारो आहे उन में अंदरि जेके वञनि था ॿेड़ियूं काए हाणे उहो एॾे दरिया में एॾो शोर आहे एॾो घोड़ आहे उहो ईअं थो जेको हले जीअं ॾुध विलोड़बो आहे न उन हलचल हूंदो आहे ईअं हलचल विया कपर थो कुल करे जीअं माटीअ मंझि मही हाणे उन में जेको सुखाणा मसमो चए उहो चए सुख सां न सुम्हो उन ई चयो मां चयो मां साईं इन सां गॾु जेको ॿियो बेत आहे उहो सुखाणा आहे माना सुख सां न आहे हाणे ॿियो बेत आहे त ॿेड़िया था माना ॿेड़ीअ वारा ॿेड़िया था ॿई पर ॿई ॻाल्हियूं ॿई तो न फबंदियूं ॻाल्हियूं ॿ ॻाल्हियूं न फबंदई हिकु ॻाल्हि कर त उहो भिटाई इहो चए त बज़ारि ॿेड़ी वारे खे थो पर चवे इंसान खे थो माण्हू खे थो चवे ॿेड़िया था ॿई तो न फबंदियूं ॻाल्हियूं सॼियूं रातियूं सुम्हे भर सुखाण ॾेई सुखाण लफ़्ज़ साॻियो आयो उहो बि सुखाण आहे सॼियूं रातियूं सुम्हे भर सुखाण ॾेई आहे सुखाण छा आहे उहा जेको जहाज़ हूंदो आहे ॿेड़ो हूंदो आहे उनखे फेराइण जेको हैंडल हूंदो आहे न उनखे सुखाण चइबो आहे त सुखाण ते तूं मथो रखी विहाणो न हूंदो आहे त कपो या अंगोछो रखी मथां सुबुह आहे त सुखाण जे मथां जेको आहे मथो रखी सुम्ही थो पए सॼियूं रातियूं सुम्हे भर सुखाण ॾेई सुभां सभई पार पुछंदे ख़बरूं हाणे इहो थियो हिते माना ज़ाहिरी आहे असुली जेको भिटाई साईं थो चए त इंसान खे थो चए त ॿई ॻाल्हियूं न करे इबादत बि करे थो ठगी बि करे थो ॿ ॻाल्हियूं न फबंदे बेईमानी बि करे थो ठगी बि करे थो व्याज बि खाए थो रिश्वत वठे थो कुझु बि इहा हिकु ॻाल्हि आहे वरी इबादत बि करे थो ॿेड़ा था ॿई तो न फबंदियूं ॻाल्हियूं ॿई ॻाल्हियूं न फबंदई सॼियूं रातियूं सुम्हे वरी भर सुखाणी सॼी राति निंड बि करे थो वेठो इबादत बि कोन थो करे वरी थोरो बि करे थो त साईं मां इबादत कंदो आहियां ॾींहुं निमाज़ पढ़ां थो ठगी बि करे थो
हाणे आख़िरी सिर में चए थो त सुभाणे सभई माना क़यामत जे ॾींहुं पार पुछंदे ख़बरूं पार उते सुभाणे सभई पार पुछंदे ख़बरूं उते ख़बरूं पुछंदे जॾहिं अमाल जा खोलबा उन तमामु अनेक मानाऊं न साईं जी माना बेहतर जूं जाॾे जेको वठे जीअं छिके कॉम्पर्स उनखे माना पंहिंजी करे मौलाना पंहिंजी करे मज़हबी फ़िक़े वारो पंहिंजी करे आज़ा हो जेको आहे कॉम्रेड पंहिंजी करे आर्टिस्ट पंहिंजी माना करे साईं बेहतर जो इहो वॾो कमाल आहे त हर माण्हू उनखे पंहिंजी पंहिंजी माना में थो वठे पोइ साईं जीअं आहे वांगुरु सोजरो सभु कंहिंजो आहे चंड खे चमकण थो ॾियो उहो सभु करे चयो आहे त हो चंड आहे मथे बीठो आहे जंहिंखे जीअं नज़र अचे जीअं सम्झेसि अयूब गाद साहब खे अॼु ताईं कोई सम्झी सघियो आहे पंहिंजो दोस्त पंहिंजो घर भाती या कोई बि साईं अलहमदुलिल्लाह मूंखे अंदरि में जेका शइ मिले थी न उहा ॿाहिरी खां वधीक बहितर आहे ठीकु आहे न हिकिड़ो माण्हू ज़ाहिरी ख़राब थो करे ठीकु आहे माण्हू फोटोग्राफी थिए थी माण्हू मुंहिंजो चवंदासीं वॾो सखी आहे हिकिड़ो माण्हू चुपचाप में ख़राब थो करे हाणे हीअ अंदरि में मुतमिन आहे जेको चुपचाप में ख़राब थो करे ठीकु आहे न उहो बज़ाहिर आहे स्टेज लास्ट ते कामयाबु कहिड़ो चवंदो तव्हां जेको अंदरि में चुपचाप में छो त हुनजो राब्तो मालिक सां आहे दुनिया खे ॾेखारो सां न आहे हू दुनिया खे ॾेखारण लाइ आहे ठीकु आहे न इहो फ़र्क़ु आहे मूंखे दुनिया जी मोट जी ॻणती बि न हूंदी आहे ॾे थो ॾियनि था ठीकु आहे न ॾियनि त ख़ुशि हुजनि मोहबत कनि था बिस्मिल्लाह नथा कनि ख़ुशि हुजनि भला असां बि त कंहिंसां मोहबत कई न रीजन्स एक्टर्स हूंदा डायरेक्टर राइटर अञा बि आहिनि अञा उन सां मोहबत कयूं था हाणे हिकिड़े मिसाल तौरु अहमद जलील साहिब सां मोहबत कयां थो अगला सलीम साहिब सां मोहबत कंदो हुउसि मां या हाणे त वीचारो गुज़ारे वियो आहे या कंहिं बि शख़्सियत सां मोहबत कयां थो हाणे हिकिड़ो इमेज खणी थो वञे माण्हू उते जॾहिं पहुचे थो रेस्पॉन्स जॾहिं न ॾींदो त तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी मां त इन करे चवंदी आहियां उन माण्हू सां कॾहिं मिलजे ई न जेको तव्हांजो फेवरेट हुजे कोशिशि कयो साईं सोचो ॻोल्हियां मल्हा ॻोल्हियां सॼी उमिरि ॻोल्हींदो रहांसि मल्हा लहासि बि न छा लन मिला होत छो मन अंदरि जा ओत मिलण सां माठी थिए सर एतिरो वक़्तु ॾिनो हिन फील्ड खे आर्ट खे बदिले में हिन फील्ड तव्हांखे छा ॾिनो न ग़लति बि हूंदा आहिनि सही बि हूंदा आहिनि माण्हू हर को पंहिंजो किरदारु निभाईंदो आहे मूं हिकिड़ी छोकिरी कमु करणु आई शोबिज़ में तमामु सुठे घराणी छोकिरी ॾाढी हाणे हुनखे शोबिज़ जी का ख़बर न माहौल जी आउटडोर ते वञूं पिया रस्ते में कंवल गुल बीठो हुयो गंद में मां चयो हिकिड़ो गुल आहे चए सर कंवल हेठो ॾिसे छा त सॼो गंद आहे मतलब तोखे ईअं रहणो आहे इहो ॿुधाए छॾे की हेठो हेठि ॾिसे सभु इहो थी माहौल इहो सॼो ईअं अथई तोखे ईअं रहणो आहे ऐं रही सघिजे थो ईअं न त नथो रही सघिजे सभु ख़राबु न आहिनि न सभु ख़राबु न हूंदा आहिनि पंज आङुरियूं बराबरि न हूंदियूं त सुठा बि आहिनि ख़राबु हूंदा मिक्स शइ आहे पंधु इलाही परे आहे ऐं कॾहिं बि कोई अहिड़ो थी न सघियो पर तव्हांजा ड्रामा मां हमेशह ॾिठा मां तव्हांखे ॿुधायो जीअं मिट्टी जी मूर्ति उहो मूंखे बेहद पसंदि हूंदो हुओ ऐं मूंखे वणंदो हुयो छो जो उन में तव्हां औरतुनि जे किरदार खे इलाही क्लीनली ऐं सुठी ॻाल्हि आहे छो जो इन शयुनि ते ड्रामा थींदा आहिनि त जेके लेडीज़ ऐं ख़ासि तौर ते घर में अमड़ियूं भेनरूं जेके ॾिसंदियूं आहिनि इन में आहे त तव्हां घर में वञो था त उन्हनि खे मैसेज छा था ॾियो तव्हां उन्हनि खे सम्झायो छा तव्हां उन्हनि न्याणियुनि खे भेनरुनि खे सम्झायो छा था त सर तव्हां ॿीहर ड्रामो कयो ऐं वाइदे सां ड्रामो हाणे तव्हां जल्दी कंदव मालिक साईं चाहियो त कंदुसि इरादा जो मालिक उहो आहे राग धणी तुंहिंजे वस आंका पाण वहिणी पक सां नथो चवां पर जेकॾहिं मालिक साईं मौक़ो ॾिनो त कंदुसि पर छाजो उहो लतीफ़ साईं वस सां कंदुमि हाणे ॿियो न कंदुमि इहो इन करे त ही कमु जेको आहे न ॾुखियो आहे आम न आहे यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई जी लतीफ़ में जॾहिं मूं शाह साईं सवाल कई त शायदि ॿियो डायरेक्टर हुजे हा त स्क्रिप्ट वठी रिकॉर्डिंग शुरू करे हा पर मां तव्हांखे ॿुधायां त स्क्रिप्ट सॼी पढ़ण खां पोइ मूं भिटाईअ ते लिखियल नॉवेल पढ़िया ॿियनि जा लिखियल भिटाई सां ते लिखियल त हिननि कीअं लिखी आहे हिन राइटर कीअं लिखी आहे छो त भिटाई जी सवाल आहे उन में इंसाफ़ न थी सघे त इहो डायरेक्टर ॾे विधो त डायरेक्टर में ग़लती थो करे केॾी वॾी ग़लती उन करे मां ॿियनि जी त पढ़ां ॿियनि कीअं लिखी आहे
हे कीअं थो लिखाई थो न त ॿियो डायरेक्टर जो कमु न हुजे इहो त वरी ॿियनि जी सवाने पढ़िया पोइ जॾहिं मूं ॿिए जी सवाने पढ़ी त मूंखे उहो ड्रामो वियो विसरी अची मां हुन में लॻुमि त हिन छा लिखियो आहे पोइ मूं हुन ते कोट कंदो वियुमि जेठ कावश मैगज़िन में सॼो मज़मून लिखियुमि त हिन नावेल वारो जेको भेटाई आहे उहो असांजी भेटाई न आहे हुन वरी एॾो ज़ुल्म कयो हुन नावेल में एॾो ज़ुल्म कयो भेटाई सां भेटाई हुन में हुई कोन हाणे तव्हां ॿुधायो त भेटाई हुन कैफ़ियतूं लिखियूं तव्हांजी कैफ़ियत मां कीअं थो बयानु करे सघां मुंहिंजी तव्हां कीअं था बयानु करे कोई नथो करे कोई भेटाई साईं जी कैफ़ियत जेका 300 साल 250 साल पुराणी उहा मां कीअं थो लिखी सघां त भेटाई जॾहिं वियो मुगल वटि फलाणे वटि त भेटाई साईं हीअं थियो हीअं पियो महसूसु करे साईं भेटाई महसूसु पियो करे उहो तूं कीअं थो लिखी सघे मुंहिंजो मथो फिरियो त भई नावेल में छा कयो अथई भेटाई साईं सां हेॾो ज़ुल्म कयो अथई पोइ मां अनवर अबड़ो साहिबु हुन में एडिट कयो नालो लिखे हिन नावेल वारो भेटाई असांजी भेटाई न आहे असांजो भेटाई न आहे नावेल ईअं लिखंदा आहिनि माण्हू हर कोई पंहिंजी पंहिंजी बसि हुननि खे लिखिणो हूंदो आहे उहो बसि लिखिणो ई हूंदो आहे हिन जे करे अच्छा सर शागिर्द आहिनि तव्हांजा जेके तव्हां खां सिखनि था या डायरेक्शन जी तरफ़ आहिनि तव्हांजा शागिर्द शौक़ु सभिनी खे हूंदो आहे सिखण वारो ॿियो हूंदो आहे शौक़ु वारो ॿियो हूंदो आहे हिकु शौक़ु वारो हूंदो न उहो चवंदो बसि मां अॼु सिखां सुभाणे ड्रामो कयां हा अहिड़ा घणा जेको सिखंदो आहे उहो उमिरि ॾींदो आहे ठीकु आहे सिखण लाइ त सिखण वारो उमिरि ॾींदो आहे असां मुंहिंजी त उमिरि हुन असांजी उमिरि ते ई पूरी थी आहे हिन चकर में रिकॉर्डिंग्स में ड्रामा लिखण में एडिटिंग में शूटिंग में सॼो हिन में ऑडियो कंपनी मूं हलाई म्यूज़िक जी उन में मुंहिंजी कंपनी फ्लॉप थियण जो सबबु वॾो हुयो त उन में धुनियूं इंडिया जूं न हूंदियूं ॾिसो न दुनिया हले त हिकिड़े पासे मां हलां ॿिए पासे उन सभई ॻाइनि इंडिया जा गाना धुनियूं मुंहिंजी कंपनी में का बि धुन न हुजे नई धुन सादिक फ़क़ीर जी कैसेट आई उन में मुंहिंजी कंपनी में बेदल मसूर जी कैसेट आई साईं आशिक़ निज़ामणी जी आई अयाज़ गुल जो वाल्यूम कढियो अदल सुमर जो कढियो सभी बलोच जो कढियो उस्ताद बुखारी जो कढियो मां पंहिंजा 2 वाल्यूम कढिया त चवण जो मक़सदु आहे त मुंहिंजी कंपनी में धुन इंडिया जी न हूंदी कंपनी फ्लॉप थी मुंहिंजी छो त मां दुनिया ते ॾाढो आहियां इन करे ॾाढो आहियां त मूंखे भेटाई साईं जो सबक़ु आहे साईं थो चए अखि उल्टी धार व उबतो आमसी अखी पंहिंजी हीअ जेका आहे न इहा जी दुनिया खे हे ॾिसनि था न तूं न ॾिस अखि उल्टी धार हाणे इनखे उबता ॾिस जीअं चवंदा आहिनि त बाबा तूं अकुल काथो सिखियो बेकलनि मां जीअं कल पिया मां उबतड़ पियो कयां अकुल सिखियुमि बेकलनि मां त भेटाई थो चए अखि उल्टी धार व उबतो आमसी आम जी हले न उहो न उबतड़ हल जीअं ल वारो लोक वहे तूं ऊचो वह उभार लोक त लाईअ ते लहंदो न हाणे तव्हां ॾिठो आहे त सभु मच्छियूं दरिया मां हीअं ईंदियूं आहिनि पर पलो हीअं हूंदो आहे त टेस्टी पलो छो आहे छो त उबतो वहंदो आहे उबतो ईंदो आहे सीर मां समुंड मां हिरे ईंदो आहे त उहो टेस्टी वधीक सभिनी मच्छियुनि खां वधीक टेस्टी आहे ॿियूं मच्छियूं सभु लुणंदी वेंदियूं जीअं ल वारो लोक वहे तूं ऊचो वह उभार मंझा नोच निहार पुर पुठीरो पिरीअ ॾे महबूब जे दर ते जॾहिं वञे आजी सां वञ उनखे पुठी ॾे न वोट साईं जा सबक़ ॾिनल उन जा सबक़ दिलि ते लथल आहिनि ईअं न आहे त रुॻो मां ज़बानी पढ़ंदो आहियां मां क़ुर शरीफ़ आयत उहा पढ़ंदो आहियां जेका दिलि ते लहे रुॻो ई न पढ़ंदो आहियां हदीस उहा पढ़ां जेका दिलि में लहे जंहिं ते अमल सॼी ज़िंदगी रहे न त बसि फॉरगेट ईअं छो माण्हू पढ़े जेको दिलि ते न लहे तव्हां पढ़ी वञो ऐं बसि ॿियनि खे ॿुधाइण जे लाइ न न मां हीअ शइ पढ़ी हुई तव्हां पढ़े छॾी तव्हांखे सम्झ में न आई त कहिड़ो फ़ाइदो करो तव्हां छा पढ़ियो हाणे मुंहिंजे नाले में 2 इस्म आहिनि हा मोहम्मद अयूब ठीकु आहे हो साईं इस्म आहे हो अयूब उहो पैगंबर 2 पैगंबरनि जो हिकिड़ो नालो गॾियल आहे हाणे मूंसां मूं पंहिंजी ज़िंदगी में तजुर्बो जेको कयो आहे ॾिठो आहे त जॾहिं मूं सब्र कयो आहे छो त सब्र सां कंसल्ट आहे नालो वठंदो अयूब सब्र यूसुफ सूंहं है न मूंसां जादूगर खे ख़तमु कई माना इहो सॼो सिस्टम हर कंहिं पैगंबर सां हिकु शयूं यादि पवंदियूं हज़रत अयूब सां सब्र ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो इस्म बरकत बरकत रहमत रहमत बाज ई बाज हाणे जॾहिं मां सब्र कंदुसि त मूं ते बाज ज़रूरु थींदी सब्र नथो कयां त मां नुक़सान में थो वञा मूं ॾिठो आहे इहो पोइ साईं जो हिकिड़ो बेत आहे खम खमदन खटियो हारायो होड़नि जीअं वटि निवड़त आहे न उहे खटंदा ज़िदीरा होड़ ते चवंदा आहिनि हारायो होड़नि होड़ वारा हाराईंदा खमदन खटियो जिन निवड़त कई उन्हनि खटियो
हारायो होड़नि चखियो न चवंदनि छा छा न चखियऊं हो जो साह सब्र जो साह हुननि चखियो कोन जेके होड़ ते बीठा त लतीफ़ साईं बि सबक़ु ॾिनो अलाह साईं बि चयो इन ला साबिरीन मां तव्हां सां गॾु आहियां सबर वारनि सां गॾु आहियां त इहे शयूं लहणु घुरिजनि न रुॻो ॻाल्हियूं न हुजनि रुॻो न हुजे हाणे मूंखे काफ़ी वक़्तु थियो आहे ड्रामो न कया अथमि 1.5 साल 2 साल थियण वारा आहिनि मूंखे उहो छा शौक़ु आहे न क्रेज़ आहे न को हियां थो फाटे जे मालिक साईं मौक़ो ॾिनो आहे त ठीकु आहे नथो ॾिजो उन जी मर्ज़ी आहे ठीकु आहे मां सभु होॾो सम्झंदो आहियां इहे सभु बहाना आहिनि हिते सभु जेके ॾोर जेका आहे न उन आङुरियूं मथे आहिनि हे ॾोर आहे असां सभु पुतलियूं आहियूं न हे सभु जहान जेको आहे न इन जी ॾोर ॿिए हंधि आहे उहो आङुरियूं नज़र अची जॾहिं वेंदियूं न त पोइ हिन पुतनि नज़र जेका आहे न बेमाना थी वेंदी आहे सर ज़ाहिर आहे असां ॻाल्हि पिया कयूं आर्ट जी ऐं अहिड़ा शागिर्द बि न आहिनि पोइ छा अहिड़ियूं अकेडमीज़ अहिड़ा इंस्टीट्यूट हुजणु घुरिजनि जिते घटि में घटि डायरेक्शन एक्टिंग सेखारिजे जीअं त असां पंहिंजे घटि में घटि सिंधी आर्टिस्टनि खे ज़िंदा रखी सघूं या ड्रामे खे ज़िंदा रखी सघूं या ड्रामे खे बचाए सघूं कराची में नापा जी नापा बिल्कुलु ठीकु आहे उते सिख्या ॾी वेंदी आहे पर इहो त सिंध में किथे बि कोन्हे सबबु इहे आहे त हिते जेको सेखारण वारो आहे उहो पाण सिखे थो ठीकु आहे सही आहे न हाणे पर मां ई आहियां मां पाण ई सिखां थो फ़र्ज़ु कयो मां पाण चवंदो आहियां त मां शागिर्दु आहियां मां पाण सिखां थो पर चवण जो मक़सदु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त अना न हुजे ॿियो सहप हुजे टियों सेखारण जो जज़्बो हुजे सेखारण जो जज़्बो हुजे तव्हां सेखारणु था चाहियो कंहिंखे ठीकु आहे न पोइ अॻिलो कीअं सिखंदो तव्हां वटि नियत त भली खणी वञो न सही ॻाल्हि आहे तव्हां इरादो त भलो खणो तव्हां चयो त मां पंहिंजी क़ौम खे गिफ्ट थो कयां सेखारियां थो तव्हांखे मुआवज़ो बि रब ॾींदो मिलंदो किथां न किथां कंहिं तरीक़े सां तव्हां सेखारींदो उन्हनि खे पर सर गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे कोई अहिड़ी अकेडमी जीअं ॾिसो असांजो आर्ट कौंसिल इदारो आहे हेॾो सारो त उन में गवर्नमेंट उस्ताद जेके ट्रेनिंग ॾियनि अहिड़ा उनखे रखनि पघार ते ईंदा त उहो रोज़ानो पंहिंजो ईंदो पोइ स्टूडेंट्स बि ईंदा उन्हनि में बि शौक़ु पैदा थींदो उहे बि कुझु सिखंदा न इहे ॾींहं मां ॾींहुं भरंदो आहे न चवंदा ॾींहं मां ॾींहुं भरंदो आहे तव्हां सेखारण जे लाइ कोई प्रोसेस ठाहियो त सही न हिते को आहे ई कोन हिते लाड़काणे में हिकिड़ो सिंधू वास जे नाले सां आहे जिते म्यूज़िक सेखारी वञे थी ऐं पेंटिंग्स ऐं म्यूज़िक सेखारी वञे थी एक्टिंग जे लाइ हुननि इश्तिहार ॾिनो एक्टिंग जे लाइ हुननि इश्तिहार ॾिनो पर हिते शौक़ु घटि आहे ऐं असांजो ॿार वरी चाहे बि थो त बाबा मां ओॾे वञा जिते मूंखे पघार सुठी मिले रातो राति बसि मां माउ जे पेट में सिखी आयो आहियां सिखणु हिकु ड्रामे जो दोस्त मूंखे फ़ोन कई शख़्स हाणे रिकॉर्डिंग बि कयां चई यार हिनखे ॾाढो शौक़ु आहे डायरेक्शन जो हिनखे थोरो सम्झाए साईं ॾिस मिलाए साईं 11-12 बजे आयो कलाक ॾिठे कमु कीअं थो हले मंझंदि जी मानी टाइम लंच टाइम थी वियो बाबा मानी खाधे वरी मोकिलायो साईं महिरबानी 2 ॾींहं ड्रामो ठाहियूं नी हा सच थो ॿुधायां 2 ॾींहं ड्रामो ठाहियूं उहो ॿी ॻाल्हि आहे चैनल ते लाहियो हुनजो पर मक़सदु ठाहियो न शुक्र आहे हिकु 2 कलाक में सिखी वियो 2 कलाकनि में न त असां इहो जेको करे त मां बसि रातो राति अमीर थियां रातो राति फनकार थी वञा वॾो रातो राति डायरेक्टर थी वञा वॾो हिकिड़े हंधि वेठो हुउमि हिकिड़ो मारधाड़ जी अड़े पई फिल्म मूं चयो यार ॿार अख़बार पढ़णु वेही रहियमि उते पियो रिसालो अख़बार पई मां चयो यार केॾा अॻे भलियूं फिल्मूं हलंदियूं रोमांटिक क़िस्म जूं ऐं ॾाढो मज़ो ईंदो फिल्म ॾिसण रुॻो मारधाड़ फिल्मुनि में फिल्म काई हले पई फिल्म में मारधाड़ हूंदी आहे पर मां चयुमि उते हिकिड़ो वेठो डायरेक्टर उन यकदमि चयो रोमांटिक फिल्मूं ठाहींदा आहिनि ॼट हा ऐं हे कमु ॾुखियो आहे मां जवाबु हुनजो हुयो कोन जो मां जवाबु ॾियां हुन जवाबु पाण ई पंहिंजो ॾेई छॾियो रोमांटिक फिल्म एहसास माण्हू ठाहींदा आहिनि रोमांटिक जुमिले जी अदायगी जेका आहे न चङे भले वस में न आहे वेण त आसान आहे हल ये चवण त आसान आहे अरे मथो ढके सुराब सबरो कापी करो मथो ढके उहो त आसान आहे फील वारो जुमिलो ॻाल्हाइण केॾो ॾुखियो आहे उहो शायदि ई ॼटनि खे ख़बर पए केॾो जुमिलो जी अदायगी माण्हू जे हाँ फड़े सघे थी अदायगी हुनजी ही फिल्म में माण्हू छो के रोईंदा सिनेमा में रोईंदा ई निकिरंदा ॿार सभु ॾिसो त ॻोड़ा उगंदा था सिनेमा में ॾे छा थियो आहे
कदे जो सिनेमा मंदिर हाँ। ये फिल्म में ॾिठो वो छा हो मां पाण ॾिठो रोईंदा ई ॾिठा फिल्म में फिल्म ख़तम थी माण्हू रोईंदा अचनि ॿार हाणे ड्रामो ॾेखारो रोन खिलनि था सर खिलनि था माण्हू कॾहिं कॾहिं असां कोई अहिड़ी शइ ॾिसंदा आहियूं असांखे खिल ईंदी आहे त हीउ छा कयो आहे हीउ छो कयो आहे अरे हीउ छा हिन सीन में ज़ाहिर आहे कोशिशि कयो माण्हू कुझु सिखनि न की तव्हां ते खिलनि अच्छा सर तव्हांजी इंस्पिरेशन डायरेक्टरनि में माना हॉलीवुड थी वियो बॉलीवुड थी वियो या पाकिस्तान में केरु डायरेक्टर तव्हांखे लॻंदो आहे त हीउ बहितरीनु डायरेक्टर आहे सुठो कमु थो करे पाकिस्तान में जे आईना ठाही न शमसी त प्रोड्यूसर हो त शमसी साहब नालो अलाए छा हो डायरेक्टर जो उहो तो क्रिएटिव माइंड हूंदो हो उनजी ख़ूबी इहा हूंदी त फिल्म में जेकॾहिं गानो बि ॾींदो हो त गाने में स्टोरी कंहिंखे ॾेखारी ईंदो हो अक्सर फिल्मुनि में ईअं थींदो हो असां जेके फिल्म ॾिसंदा ॿियूं ॿियनि डायरेक्टर्स जूं त उन में गाने में फिल्म विझी वेंदी गाने में फिल्म विझी वेंदी कहाणी विझी वेंदी माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा शइ ॿे खाई मोटींदा वरी फिल्म थो शुरू थिए त हुनजी फिल्म में वरी कहाणी हली वेंदी गाने में हली वेंदी कहाणी खे अॻिते खणी ईंदो गाने में इहा हुनजी ख़ूबी हूंदी ऐं तव्हांजो फेवरेट सिंगर कहिड़ो हुयो मोहम्मद यूसुफ उन जहिड़ी कोई आलाप न करे सघंदो कोई मोहम्मद यूसुफ जहिड़ो कोई आलाप अॼु जे दौर में कोई न करे सघंदो ऐं असांजो हिन दौर में असां वटि मौजूदु आहे मंज़ूर सखरानी ऐं रहमत मेराली इहे ॿ तमामु सुठो ॻाइण सुठा ज़बरदस्त ऐं फेवरेट एक्टर साईं शफ़ी मोहन शाह साईं मां ड्रामो कयो मां ख़ुशि नसीब आहियां मुंहिंजो साईं ड्रामो हिकिड़ो ई कयो पर उहो मूंखे विसरंदो न आहे साईं जो फीलिंग्स जुमिलनि जी अदायगी ऐं छा ॿुधायां मां ऐं फीमेल फेवरेट फीमेल में शबनम मूंखे सुठी लॻंदी आहे शबनम आदि चवंदो आहे त भेण चवंदो आहियां शबनम खे शबनम सुठी लॻंदी आहे मूंखे तव्हांजो कमु सुठो लॻंदो आहे अञा काज़ी जो कमु सुठो लॻंदो आहे ऐं नोरीन ग़ैर सिंधी हुजण जे बावजूदि ग़ैर सिंधी हुजण जे बावजूदि बि हूअ जुमिलनि खे पुछी करे ऐं वधीक ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं शाह जो सुर बि ससु मां कयां पियो केटिंग जे लाइ त उन में ज़ाहिर आहे हुन डबिंग थींदी उहा जेका डबिंग करे उहा हुन चपल खे ॾिसे या भिटाई बेत पढ़े भिटाई बेत अॻु बि उहा यादि करे डबिंग वारी उहा केरु हुजे जेका भिटाई बेत बि यादि करे उहा बि एक्टर एॾी सेफ्टी हुजे जेका बेत पहिरियों यादि करे पोइ चपल सां चपल मिलाए ठीकु आहे सिंक थिए न सिंक डायलॉग फातम त थींदो कीअं कमु नोरी जी डबिंग कहिड़ी अदाकारा कंदी कहिड़ी अदाकारा जेका भिटाई बेत यादि करे वेंदी हुन सां सिंक कंदी लफ़्ज़ मिलाईंदी जे हेॾे ॾिसंदी त चप मिक्स थी वेंदा जे होॾे ॾिसंदी त बेत मिक्स थी वेंदो बेत आहे न डायलॉग त न आहे सही ॻाल्हि आहे मां परेशान थी सोचे हिकिड़े टीचर खे चयुमि पढ़ियल लिखियल आहियो तव्हां अचो मूंखे भिटाई बेत ठही ॾियो मां हुन फीलिंग्स में भिटाई जा बेत रिकॉर्ड कराया पहिरियों पोइ उहे बेत मूं सभु मोबाइल में रिकॉर्ड करे नौरिन खे चयो त हीअ जे गानो यादि कबो आहे न हीअ बेत यादि करे पर गाने वांगुरु तोखे लिपसिंग करणी आहे इन्हनि जी लिपसिंग करणी थी तोखे बेतनि जी उहो ड्रामो मूं ईअं कयो तारे कुर्सी प्रीमियो करे चए हे छा कयो थी मूंखे सम्झ में नथी ॻाल्हि अचे त कयो कीअं थी हिन डबिंग न कई आहे डबिंग न आहे थियल भाईअ डबिंग कई आहे पंहिंजो सिंग कई आहे हुनजे आवाज़ ते उहो पंजाबी थी करे उहो बेत चवणु सम्झणु कम ॾुखिया कया आहिनि मां ॾुखियो महमूद अलाखो सां रिकॉर्डिंग पियो आहे कराची में शबनम बि हुजे महमूद अलाखो रुबीना शरीफ़ मां चयो लहजो जेको लाड़ी ॻाल्हायो चवंदा त लाड़ी ॾुखियो आहे लाड़ी लहजो ॾुखियो मां चयो लाड़ी ॻाल्हायो राइटर खां पुछो राइटर जो अञा भलो ॾेढ मूंखे चकर ॾे महमूद अलाखो वकर ॾे मूंखे चए थी तूं ॻाल्हाए ॾेखार ऐं कुदरत अलाह जी उहो मां छो चयो मां त मां हुन ॻाल्हाए कीअं ॾेखारियो मूंखे का ताक़त न आहे रब जी महिरबानी आहे उन ॾींहुं सुबुह जो केटी न्यूज़ ते मोहम्मद अली आहे को जो मछी फिशरीज़ जो कोई सदर वग़ैरह आहे उहो ॻाल्हाए पियो न्यूज़ में हुनजे लहजे खे मां पकिड़े उहो ज़िन में विहारे मां हुनखे लहजो ॿुधायो भई जॾहिं ड्रामो थी वियो त महमूद अचे दादा तव्हां थोरो ॾुखियो कमु करायो था पर कमु भलो थी वियो ख़ैर सर ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं हलूं था आर्ट काउंसिल ऐं घुमूं फिरूं था ॾिसूं था बिल्कुलु तव्हांखे आर्ट काउंसिल में जेको मुंहिंजो थोरो कमु थियल आहे पंहिंजे दौर जो उहो तव्हांखे मां ॾेखारे थो यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई अचो तव्हांखे कुझु आर्ट काउंसिल जो शयूं ॾेखारियां जिते मूं कुझु साल अॻे
सर इन मोहल्ले में केतिरा साल थी विया आहिनि तव्हांखे? ही जाओ हिन महल में इन ई मोहल्ले में हिते हिकु ॿार खे ख़बर हूंदी त अयूब गाद साहब हिकु डायरेक्टर आहिनि सीनियर? बस जेके ख़बर आहे जेके न आहे मां पाण खे कोशिशि कंदो आहियां लिकाए रखां बहितर आहे छो त उहे पर्दे पोयूं हूंदा आहियूं असां। छो लिकाए रखंदा आहियो? दुनिया खे ॿुधायो न त अयूब गाद साहब केरु आहिनि, केतिरो क्रिएटिव माइंड आहे उहो माण्हू। जेके ॼाणनि था उहो वधीक बहितर आहे, जेके अणॼाणनि खे ॿुधाइण बि बेकार आहे न, ॼाण वारे खे ॿुधाइण बहितर आहे न। चवंदा आहिनि त अंधे अॻियां रोण अखि जो ध्यानु, पोइ जेको रेस्पेक्ट कंदो आहे उनखे ॿुधाए वञे, पोइ न कंदो ख़ुशि हुजे। चलो अचो अचो सर गाॾी में बिहो। सर रोज़ वञणु थींदो आहे आर्ट काउंसिल या न? रोज़ कोन थींदो आहे। जॾहिं मुंहिंजो त स्टूडियो हूंदो हुयो जी त पोइ रिकॉर्डिंग मां हफ़्ते में 2 ॾींहं कंदो हुउसि, सैटरडे संडे 2 ॾींहं वेंदो हुउसि मां। पर रिकॉर्डिंग न हूंदी आहे त पोइ महीने 2-3 ईअं कॾहिं कॾहिं या पंहिंजे स्टूडियो जे हवाले सां हुनजे सफ़ाई सुथरी हवाले सां कंहिंखे वठी करे सफ़ाई वग़ैरह कराईंदा आहियूं। ऐं जेके आर्टिस्ट जिन खे तव्हां पंहिंजे ड्रामास में चांस ॾिनो उहो हाणे भुलिया भटकिया मिलणु ईंदा आहिनि? इहो ई त मज़ो आहे, इहो त मज़ो आहे। हिन दुनिया जो रंग इहो ई त आहे त जॾहिं कमु हूंदो आहे त सभु सलाम कंदा आहिनि, तव्हांखे पाण ख़बर आहे। ऐं जॾहिं कमु न हूंदो आहे त कोई सलाम बि न कंदो आहे, पाण फ़ोन करणी पवंदी आहे। तव्हां थिएटर ते केतिरा अॼु ताईं केतिरा थिएटर कया हूंदा? हा, स्टेज ते जॾहिं मूं पहिरीं टेली फिल्म ठाही त जेके लाड़काणे में उन वक़्त में त थिएटर ई थींदा, स्टेज ड्रामा ई थींदा हुन में। ऐं तव्हां वधीक ॻाल्हि ॿुधायां, खदरा कमु कंदा हुन ड्रामनि में उन वक़्त में। ऐं पोइ कुझु छोकिरियूं आयूं त ताना ॾिना उन्हनि स्टेज थिएटर वारनि त टेली फिल्म ठाहिणु को सवली ॻाल्हि आहे, इहो को वॾी ॻाल्हि कान्हे का। हालांकि तमामु ॾुखियो कमु आहे, VHS ते टेली फिल्म ठाहिणु तमामु ॾुखियो कमु हो उन दौर में। जी जी। जॾहिं एडिटिंग जेका VHS थींदी न, कंप्यूटर कोन हो जी जी, त ताना ॾिनो त हिनखे स्टेज ड्रामो करणु थोरी ईंदो हिननि खे। कुझु ॻाल्हि ते वाह जेके अथऊं भला करे ॾिसूं, करे ॾिसण में छा आहे। पोइ बि हेॾे आहे ऐं उहो ड्रामो करण खां पोइ मूंखे यादि आहे त मूं सिनेमा जे मालिक खे चयो, साईं बसि सॼी राति निंड लिकई आहे। ड्रामे करण खां पोइ बि टेंशन में त अलाह सां इज़त रखे ऐं ड्रामो भलो थिए। अल्हम्दुलिल्लाह ड्रामो त भलो थी वियो, पर मां वरी लिकंदुमि। चई साईं तूं वरी कंदे ज़रूरु कंदे, छो हिन जो जेको रिस्पॉन्स थो मिले न स्टेज ड्रामे जो फौरन थो मिले। सर ही हू जाइ आहे जंहिंसां तव्हांजा सालनि जूं यादूं वाबस्ता आहिनि? बिल्कुलु, हिन आर्ट काउंसिल सां मुंहिंजूं यादूं वाबस्ता आहिनि। 2008 में मां हिते हुयुसि, न 2008 में न हुयुसि, इन खां पोइ शायदि 16 में हुयुसि, फाइन आर्ट जो चेयरमैन हुयुसि। केतिरनि सालनि खां हिते थिएटर कंदा आया आहियो? मां हिते सिर्फ़ु 2 सालनि लाइ आयुसि, मां हिते सिर्फ़ु चेयरमैन एज ए फाइन आर्ट डिपार्टमेंट। अच्छा। उन खां पोयां 6 महीना त मूं कमु न कयो, छॾे ॾेई हिनखे। अच्छा। हा, पर अञा कॾहिं शुरूआत में कॾहिं कया? हीअ त 2008 मां जेको आहे न ओपनिंग थी हिनजी 21 अक्टूबर ते, ऐं उन वक़्तु मां मेंबर बि कोन हुउसि मां। अच्छा। हा, मां मेंबर देरि सां थियो आहियां तमामु पोइ हिते आर्ट काउंसिल में तव्हां केतिरा ड्रामा कया हूंदा हिन महिल ताईं? हिते मूंखे लॻे थो मां 2 या 3 ड्रामा कया अथमि। 2 या 3 ड्रामा? वधीक हिते तव्हां वधीक टीवी ते कमु कयो आहे या वधीक जेको आहे थिएटर कया? टीवी ते। थिएटर सां शौक़ु मुंहिंजो तमामु घटि आहे, तमामु घटि रहियो आहे। ॾिसो, ही बदर बड़े साहब 2015 में गिफ्ट कयो, सिर्फ़ु इन करे त शाह लतीफ़ गैलरी आहे, अयूब गाद जेको भेटाई जो आशिक़ आहे उहो हिन जो इंचार्ज आहे, उहो ख़्यालु कंदो। मूं हिन जो जेसिताईं मां हिते 2 साल हुउसि, हिन जी सफ़ाई सुथराई रोज़ानो थींदी हुई। बिल्कुलु हिन वक़्तु तव्हां हिन ॾिसो था छा थी वई आहे, मिटी चढ़ी वई आहे। हेॾो हीउ सॼो डिज़ाइन मूं कयो, हिन ते मिटी ॾिसो, हीअ सॼी डिज़ाइन मुंहिंजी ॾिसो, हीअ बि ख़ुदि चबूतरो मां डिज़ाइन कयो, हीअ कल्चर डिपार्टमेंट वारनि खां जेको सो फ्री में वरितो। हीअ भिट छा था मूं फ़क़ीर आहे इस्माइल फ़क़ीर बीरजत,
उनखे चई करे मूं तां ठहिरायो ऐं हीअ तंबूरे में तारूं उनजा नाला मां लिखाया त मूं तंबूरे जी तारनि जा नाला कहिड़ा कहिड़ा आहिनि वाह ॾिसो न तमामु घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी त हिननि तंबूरे तारनि नाला कहिड़ा कहिड़ा आहिनि अचो हेॾा ही बि ठहियो पियो आहे ही कुझु शयूं ही सकाफ़त खाते जे तरफ़ां उते भिटशाह ते शाह जे राग जी सिखिया स्कूल 2008 में क़ाइमु थियो उन में जुमन शर्ती प्रिंसिपल आहे ऐं ॿिया फ़क़ीर बि रागी उते साईं जो राग सेखारींदा आहिनि त उन्हनि खे भेटा ॾियण लाइ मूं हिकिड़ी शइ हुनजी ठाहे ते रखी ऐं हीअ असांजो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प आहे अच्छा हिन डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जे लाइ मां इहो चवंदुमि त सिंध जे मथां सिंधी माण्हू जे मथां हिन माण्हू खे थोरो आहे डॉक्टर ट्रम्प साहिबु उहो पहिरियों माण्हू हो जंहिं जर्मनी मां शाह साईं रसालो छपायो शाह साईं जो छा ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो घर गिरवी रखी वाह तमामु वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन पंहिंजो घर उते जर्मनी में गिरवी रखी 1866 में लिप्सिया प्रेस जर्मनी में साईं जेको रसालो शाह साईं जो मिठाई छपायो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प हुयो माना हीअ असां सिंधियुनि ते एहसान आहिनि एहसान आहिनि ऐं कॾहिं बि असां ऐं सुठी ॻाल्हि आहे त तव्हां यादगिरी जे लाइ ही सभु शयूं हिते रखियूं आहिनि ऐं लिखी करे रखियो आहे ही मूं ठाही पेंटिंग मां कई जी ही जेको पहिरियों जीअं डिपार्टमेंट में मिलियो त डिपार्टमेंट उन वक़्त में जॾहिं मां छॾी वियुमि त पोइ डिपार्टमेंट जी ए बि कान्हे का ऐं मेंट बि कान्हे का सर इहा ई त ॻाल्हि आहे त असांजे आर्ट सां इलाही दुश्मनी कई वई आहे सिंध खे आर्ट खां महरूम रखियो वियो आहे लाइट ई कोन्हे तव्हांखे ख़बर आहे लाइट बि कोन्हे असां बिना लाइट जे पंहिंजूं जेके लाइट्स वग़ैरह आहिनि असां हुनजे थ्रू अरेंज करे असां ॾेखारण जी कोशिशि हेॾा लाइट बि कटियल आहे सो इहो हशर आहे असांजे आर्ट जो हिते तस्वीरूं लॻल भिटाई साईं बेतन जूं सभु भिटाई साहिब हाणे बेत लिखाए पिया आहिनि विच में तस्वीरूं घुमनि सभई हितां 2 बेत घुमनि हितां तस्वीरूं सभु घुमनि कोई सार संभाल नथी वञे बसि सिर्फ़ु आर्ट काउंसिल नालो रहिजी वियो आहे बाक़ी हिते ख़ामोशी खां अलावा मुंहिंजे ख़्याल में कुझु कोन्हे बसि लोकल एल्बम वग़ैरह थियनि था उहे शयूं थियनि थियूं ॿ ज़हन रखण वारा माण्हू हुजनि हिकिड़ो माण्हू तख़लीक़ी सलाहियत वारो हुजे जेको तख़लीक़ी सोच वारो हुजे आर्ट काउंसिल जो उहो उहिदेदार हुजे मेंबर बि हुजे ॿियो तामीरी सोच हुजे बिल्कुलु तामीरी सोच तख़लीक़ी सोच खां सवाइ जेको आहे ईअं हूंदी जीअं ॾिसूं था सिर्फ़ु विरानी ख़ामोशी ऐं उंधाए ऐं मिटी बसि इहो ई हूंदी ख़ैर सर हलूं था बेहद गर्मी आहे साह में असांखे मुंझ पई थिए पर पोइ बि असां पंहिंजूं लाइट्स वग़ैरह खणी कुझु बि न अचो थैंक यू सो मच सर तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो का ग़लती का कोताही का अहिड़ो जुमिलो ॻाल्हायो हुजे जेको तव्हांखे सुठो न लॻियो हुजे त मां माज़रत न तव्हां त घटि ॻाल्हायो मां घणो ॻाल्हायो न तव्हां इलाही सुठो ॻाल्हायो जेतिरो बि ॻाल्हायो कुझु चवणु आदत आहे थोरो सचो ॻाल्हाइण जी ॿुधो न चई ॾींदो आहियां पोइ घणा नाराज़ बि थींदा आहिनि दोस्त भली त अलाह ख़ुशि करे न सच जेको आहे न उहो हमेशह मालिकनि जो हुकुम आहे मालिकनि जो चवणु आहे सच ॻाल्हायो असां वटि जेको बि सिस्टम ख़राबु थियो आहे न उहो सच लंघण करे थियो आहे इन खां बहितर आहे त माण्हू ऑनेस्ट रहे सचो रहे ऐं थैंक यू सो मच सर मुंहिंजी तरफ़ां KTN जी तरफ़ां फैमिली जे लाइ स्वीट्स आहिनि थैंक यू महिरबानी थैंक यू तव्हां पाण असांजे लाइ गिफ्ट आयो पर पोइ बि फैमिली जी वॾी महिरबानी पर ॻाल्हि इहा त हथे ख़्याली त न्याणी न ॾिबो न मोकिलिबो न पोइ हीअ मुंहिंजा बि किताब आहिनि ही टेली नाटक कीअं ठाहिजे ही लतीफ़ साईं जे सां जी लतीफ़ ही कहाणियूं हुन में सभई प्री वस न पंहिंजे लॻो की लतीफ़ चए छपर छातीअ साण प्री ॾेखारे पाण ख़ुशि करे ख़्वाब में छा ॻाल्हि आहे थैंक यू सो मच सर थैंक यू यादगिरियूं संभाल कम ईंदई